दोस्तो हक़ मौजूद। साथियों, ही जेके तव्हां अक्सर ॾिसो था पिया, ही पीर छतन शाह बादशाह जे दरबार में वरितल आहिनि। पीर छतन शाह बादशाह शादी शहीदी जे भरिसां दरगाह हुनजी आहे। ऐं रोहिड़ी हिल्स में जेके अकीचार दरवेश मदफून आहिनि, ही बि उन्हनि मां हिकु आहे। इन्हनि दरवेशनि जे दरगाहुनि ते लोकल जेके माण्हू आहिनि, जेके पढ़ियल लिखियल बि आहिनि, जेके आम माण्हू बि आहिनि, उहे गॾु थींदा आहिनि ऐं उते सूफ़ी फ़क़ीर बि ईंदा आहिनि, जेके उते राग रंग जा प्रोग्राम थींदा आहिनि। त हिते ही छतन शाह बादशाह ते हर जुमे ते जुमे नवाज़ थींदी आहे, जंहिंजी जेका इमामत आहे उहा प्रोफेसर अमीर शर साहिब जिन अदा कंदा आहिनि। ऐं उनखां पोइ सूफ़ियाणी महफ़िल थींदी। हिन दफ़े असांजी महफ़िल में ॿ महिमान कलाकार जेके आहे उहे बि आयल आहे, जंहिंमें सूफ़ी बाबू राय ऐं फ़क़ीर अब्दुल हफ़ीज़ चाचड़ शामिल आहिनि। सूफ़ी बाबू राय जंहिंखे टपड़ी ऐं एकतारो आहे, ऐं फ़क़ीर अब्दुल हफ़ीज़ चाचड़ हारमोनियम ते संगत पियो करे। अचो त संदन महफ़िल में जाती पिया ॾिसूं त हू कीअं था रंग ॼमाए।